अपडेट कयूं पिया के टंडो जाम खां जिते HRJDA न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद टालपुर मुताबिक़ हीस्को टंडो जाम पारां बाक़ीदारनि कुंडा कनेक्शन खिलाफ़ ऑपरेशन 3 ॻोठनि जी बिजली काटा। तफ़सील मूजिब हीस्को टंडो जाम रहतूं अदा न कंदड़नि ऐं कानून ऐं गैर कानूनी कुंडा कनेक्शन खिलाफ़ एक्सीएन हीस्को फरीद सुमरो जी निगरानी में SDO हीस्को टंडो जाम मुमताज़ बेमून गुलाम हुसैन सोलंकी हाजी उमर मंगसी ऐं ॿिए अमले सां गॾु टंडो जाम जे ग़रीबाबाद मुज़फ़राबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में लॻल केतिरा ई गैर कानूनी कुंडा कनेक्शन कटे छॾिया। जॾहिं त ॻोठ सोनो लाशारी लदनो लाशारी अहमद आलमाणी शेरमून टालपुर चखी मूसा खटियाल समेत 3 ॻोठनि जी बिजली काटा करे छॾी। हीस्को पारां हथ कयल गैर कानूनी तारनि खे बाहि ॾेई साड़े वियो। इन मौक़े ते SDO मुमताज़ मेमून ॻाल्हाईंदे चयो त हीस्को चीफ ऐं असिस्टेंट सुप्रीडेंट हीस्को जी हिदायतनि ते टंडो जाम में आसपास जे ॻोठनि में बिजली चोरनि ऐं बाक़ीदारनि खिलाफ़ ऑपरेशन करे 3 ॻोठनि जी बिजली कटी वई आहे। जॾहिं त टंडो जाम शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कुंडा कनेक्शन खिलाफ़ ऑपरेशन करे वॾी तादाद में तारूं तहवील में वठी उन्हनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो। हिननि जो वधीक चवण हो त बिजली चोरनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। जिन इलाइक़नि में बिजली कटी वई उतां जा सार्फिन पंहिंजो रहतो अदा करे बिजली बहाल कराई। जॾहिं त जितां कुंडा कनेक्शन हटाया विया आहिनि उन इलाइक़नि जा रहवासी नए कनेक्शन लाइ दरख़्वास्त ॾियनि उन्हनि खे फौरन बिजली जो कनेक्शन फराहम कयो वेंदो। HRJDA न्यूज़ 3 वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDA न्यूज़।